अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा युवफ़्फ़स्साबिरूना अजरहुम बिग़ैरि हिसाब। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं कोन पहतो ॿियो मथे बलगल औलाद कमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफत जाद जमालिही। औसाफ उन जी जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़ुबां। मौला अजह जो मदह खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सबके सदा आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अव्हां जे साम्हूं अल्लाह ताला जे प्यारे मुक़द्दस किताब कुरान करीम फुरकान अज़ीम मां एक आयत सबोरी जे तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। रब्बे करीम मूं गुनहगार जी तिलावत करण ऐं अव्हां जो ॿुधण शल क़बूल फरमाए। अल्लाह ताला शल असां ई तव्हां ते ॿिन्ही जहाननि में राज़ी थिए, पंहिंजी रज़ा नसीब फरमाए, पंहिंजे रज़ा हासिल करण जे तलब जो जज़्बो अता फरमाए। रब्बे करीम हक़ ते हलाए हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। महीने मुहर्रम शरीफ़ जे निस्बत सां हिन मस्जिद शरीफ़ में अॼोके हिन जलसे में असां ई तव्हांजे आका सभिनी नबियनि जे सरदार, यतीमनि जे यार, ग़रीबनि जे ग़मख़ार सुहिणे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे नवासे, करबला जे प्यासे, हज़रत इमाम आली मकाम सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान
ऐं शहादत जे मुतालिक़ कुझु अर्ज़ु कबो। सॼो दास्तान त तमामु वॾो आहे, न को बयानु करे थो सघे, छो त हिक ई मौज़ूअ ते हिक ई इन ई ॻाल्हि ते जेकॾहिं माण्हू वेही ॻाल्हाए त जेके बि शहीद थिया आहिनि हज़रत इमाम हुसैन सां गॾु, उन सभिनी जो तफ़सीली ज़िक्र ऐं नालो वठी हर हिक जे वेड़ खे, जिहाद खे, जंग खे, कंहिंसां लड़ियो कंहिंसां विढ़ियो, उनखे वेही बयानु कजे त मुंहिंजा मिठा हिकु राति न, ॿ रातियूं न, पर मां सम्झां थो त इन जे लाइ तमामु घणियूं रातियूं खपनि। असांजा केतिरा भाइर चवंदा आहिनि साईं तफ़सीली किसो कोन था कयो, सॼो किसो बयानु कोन था कयो, सॼी ॻाल्हि कोन थी बयानु थिए, पर उन्हनि खे इहा ख़बर कान्हे काथे बयानु करण में केतिरियूं रातियूं लॻंदियूं ऐं एतिरियूं रातियूं सीड़जी वेहे असांजो मुस्लमान भाउ, सो तमामु मुश्किल आहे, तमामु थोरो आहे। बहर सूरत जेको सभु हासिल न कबो आहे त सभु छॾे बि न ॾिबो आहे, कुझु न कुझु अर्ज़ु कबो। अल्लाह ताला शल असां ई तव्हांखे हज़रत इमाम पाक जे शहादत मां, क़ुर्बानीअ मां ऐं मैदान कारज़ार खे मल्हाइण मां असांखे रब साईं शल सबक़ पिराइण जी तौफ़ीक़ ॾे। असां वटि रुॻी इहो जज़्बो आहे त ॿुधूं कीअं शहीद थियो, कीअं शहीद थिया, कीअं तकलीफ़ूं आयूं, कीअं महिनतूं कयूं, केॾा मुजाहिदा हुआ, इन पासे असांजी दिलचस्पी आहे। पर इन पासे दिलचस्पी न आहे त छो शहीद थिया, छो मैदान में आया, छो अची अल्लाह जे ज़ात बाबरकात महबूब जा बच्चा लड़िया, वजह छा हो, कहिड़ी ज़रूरत हुई, इन पासे असांजो तमामु ख़्यालु घटि ऐं तमामु तवजो थोरो आहे। पर असल शइ इहा आहे त माण्हू सोचे सम्झे त आख़िर हेॾो मैदान मल्हाइण हेॾी क़ुर्बानी जो थी आहे, सो छाजे करे थी आहे, छो थी आहे, इन में छा समायल आहे। मुंहिंजा मिठा भाउ, इहे ॻाल्हियूं अहम आहिनि ऐं ज़रूरी आहिनि, तवजह बि एॾा ॾियणु खपे, पर इन पासे तवजो आहे कोन। अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन पाकिस्तान मुल्क में, ॿिया मुल्क ख़ुदा ॼाणे कहिड़े हाल में हूंदा, पर असांजे हिन पाकिस्तान में हिन महीने जो चंड बीहंदो आहे त हिकिड़ा रुॻी हूंदा आहिनि घटि वधि ॻाल्हाइण जे तयारनि में ऐं पिटण ऐं कुटण जो सोच में, हिकिड़ा हूंदा आहिनि त सिर्फ़ु ॿुधूं त छो थियो, कीअं थियो, कॾहिं थियो, कहिड़ा कहिड़ा शहीद थिया, केॾी तकलीफ़ सां शहीद थिया, पर इन पासे सोच न आहे त छो मैदान में आया, छाजे करे लड़िया, कहिड़ी ज़रूरत हुई, छा उहा ज़रूरत हाणे बि आहे या न, उहे ॻाल्हियूं हाणे बि आहिनि या न, हाणे बि कंहिंखे मैदान मल्हाइण जी ज़रूरत आहे या न, इन पासे तवजह तमामु घटि रहियो आहे। तंहिंजे करे तवजह सां ॿुधिजो, ॿई पासा थोरा थोरा बयानु कबा। दुआ कयो अल्लाह ताला मूं गुनहगार खे सिहत ॾे, कुवत ॾे, तौफ़ीक़ ॾे ऐं मां सही नमूने बयानु करे सघां, अव्हां वरी सही नमूने ॿुधी सघो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ऐं उन जे प्यारे हबीब खे राज़ी बनायूं, महबूबे करीम अलैहिस्सलाम जे बचड़नि जी शान खे ॿुधी पंहिंजे दिलि खे ठारियूं। दुरूद मुंहिंजे आका ते वॾे आवाज़ सां पढ़जो, वॾे आवाज़ सां केतिरी जमायत आहे, मुहबत सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लम तस्लीमा। वॾो आवाज़ कयो, वरी दुरूद में बुलंद आवाज़। आयत सगोरी जेका मूं पढ़ी आहे उन ॾे तवजह ॾियो। अल्लाह ताला जा बांधड़ो, असां ई अव्हां सभिनी खे इहो अक़ीदो आहे, ईमान आहे ऐं यकीन आहे त अल्लाह जे दरबार में हलणो आहे, ख़ुदा जे बारगाह में पेश थियणो आहे। जेकी असीं कयूं था, हिते असांजा जेके अमल आहिनि उहे सभु अल्लाह जा मलाइक लिखनि पिया, उहे सभई असांखे पेश करणा आहिनि ऐं ख़ुदा वटि असां खां उन्हनि जी पुछा थींदी। अदा इहो आहे या न? ॾाढा ॻाल्हाइजो, तव्हांखे मां ॾाढो सुस्त पियो ॾिसां, छो त देर सां मुलाक़ात थी थिए ऐं क़िस्मत सां मौक़ो थो थिए, अव्हां जी बैटरी कमु करणु छॾे थी ॾे,
जॾहिं वञी उहा कमु करणु शुरू करे, जॾहिं वञी उन ॻाल्हि खे सम्झो ज़हन में विहारे, हिसाब जो ॾिहारो असां तव्हांजे अॻियां अचणो आहे। ॻाल्हायो हो या न? ॾाढा ॻाल्हायो वॾे आवाज़ सां। अलहम्दु शरीफ़ यादि अथव बा? जवाब जो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। वो छा पढ़बो आहे? मालिक यौमिद्दीन। मालिक ॾींहं, दीन जी माना छा? चयोसीं असांजे वॾनि खे ख़बर हुजे, असांखे ख़बर कान्हे। सुभान अल्लाह। एॾो त मुस्लमान खे पंहिंजे मज़हब जो इल्म ऐं ज्ञान आहे जो हुन वीचारे खे दीन जे लफ़्ज़ जी बि ख़बर कान्हे। उहो कंहिंजे अॻियां वेही रहिजे, कंहिंखे वेही तव्हां हरिजे तव्हांजे इन दर्दनाक हाल जी। मुंहिंजा मिठा, मालिक ॾींहं हिसाब ॾिजो, मालिक ॾींहं जज़ा ॾिजो। अल्लाह ताला जा बानड़ो उहो क़यामत जो ॾींहुं आहे ई न जे लाइ त नेकनि खे, बुरनि खे, भलनि खे ऐं गैर भलनि खे सभिनी खे पेश करे हुन जो हिसाब किताब वरितो वञे। उहो जेको जंहिंजो लाइक़ु आहे, जे इनाम जो लाइक़ु आहे त इनाम मिले, जे सज़ा जो लाइक़ु आहे त सज़ा मिले। क़ुरान पाक में अहिड़ियूं कई आयतूं आहिनि, कई क़ुरान पाक जूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह ताला क़यामत जो ज़िक्र कयो आहे, क़यामत जो बयानु कयो आहे, क़यामत जा हालात ॿुधाया आहिनि, क़यामत जी जेका सख़्ती आहे उहा बि बयानु कई आहे, ऐं जेका महबूब जे सचनि मोमिन उम्मतनि खे नेमत मिलंदी उन जो बि अल्लाह ताला बयानु फ़रमायो आहे। हिसाब थींदो, हिसाब जे लाइ पेश थिबो, पर हिकु अहिड़ी जमायत बि आहे जिन सां अल्लाह ताला ऐलान थो करे त मुंहिंजो हिसाब ई न आहे। चओ सुभान अल्लाह। मूं ॾे न निहारियो, एॾा बि न निहारियो, पर ॻाल्हि खे सम्झो। निहारबो आहे ॻाल्हाइण वारे ॾे। अवां निहारियो था दरवाज़े ॾे त अलाए घणा माण्हू बीठा आहिनि, इहे वेहंदा अला भॼंदा, इहे बीहंदा अला तकराहनि अला ढराहनि। जे तव्हांखे बि का तकड़ आहे त वरी ॿियो को पासो ॾिसो, ॾाकड़ियूं ॿाकड़ियूं आहिनि। ख़ैर आहे का तव्हांखे रुकावट न पवंदी, पर जेके बि घड़ियूं ॿुधो मुहबत सां ॿुधो। अल्लाह जा बानड़ो अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त हिकिड़ा अहिड़ा मुंहिंजा बाना आहिनि जिन सां हिसाब ई न आहे। वॾी ॻाल्हि आहे न साईं? चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मौली साहिब हिते पेश इमाम तव्हांजो आहे को सादो वीचारो, छो तव्हांखे सुभान अल्लाह बि कोन सेखारी अथई ऐं दुरूद शरीफ़ बि कोन थो पढ़ाएव, वॾे लाचार सां था पढ़ो। पर हिन मस्जिद में 3 महीना 3.5 महीना मूं बि गुज़ारिया, उहे ॾींहं बि कंहिंखे यादि हूंदा। ऐं अल्हम्दुलिल्लाह वॾे जोश जज़्बे सां हाणे वरी सादगी एतिरी इख़्तियार कई वई आहे, तंहिंजे करे मौली साहिब खे मां अपील थो कयां त हिन जुमे खां वठी करे तव्हांखे वॾे वाक़ई ॻाल्हाए, अव्हांजे बैटरीअ खे टाइट रखे, एॾो होशियारु रहो जो अव्हां खां जेको साल थिए जवाबु ॾींदा वञो, तव्हांखे को ईअं न सम्झे त सकरण जा सुन्नी निहायत ई सुस्त आहिनि। सुन्नी त हूअं बि सुस्त आहिनि, पर ख़ासि करे सकरण जा सुन्नी चई दंग कर दिलि भर हेॾे। तंहिंजे करे पूरे गौर सां मूंसां ॻाल्हाईंदा हलो त मां बि इनशा अल्लाह ताला तव्हांजे अॻियां पंहिंजे ज़ईफ़ हाल अहर अर्ज़ु कंदो हलां। मुंहिंजा भाइरो, हिकु अहिड़ी जमायत जंहिंसां हिसाब न थी, जिन खे अल्लाह ताला बिना हिसाब जे नवाज़े, उहा कंहिंजी जमायत आहे, कहिड़ी जमायत आहे? वरी अल्लाह जे प्यारे क़ुरान पाक जा अल्फाज़ ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युवफ़्फ़ास्साबिरून अजरहुम। क़यामत जो ॾिहारो थींदो, निमाज़नि खे बि बदिलो मिलंदो, हाजी साहबनि खे बि बदिलो मिलंदो, ज़कात वारे खे बि बदिलो मिलंदो, हज वारे खे बि बदिलो मिलंदो, फितरे वारे खे बि बदिलो मिलंदो, ख़ुदा जे क़ुरान पढ़ण वारे खे बि बदिलो मिलंदो, जेके बि नेक कम कनि था सभिनी खे बदिलो मिलंदो। पर अल्लाह फरमाए थो जेके साबिर बाना आहिनि, मुश्किलातुनि ते सब्र करण वारा, मुसीबतुनि ते सब्र करण वारा, मूं अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारा, बेअसबरी न करण वारा, उन्हनि जे लाइ मूं रब जी ज़ात जो निरालो हिसाब। निराली ॻाल्हि आहे, कीअं मालिक मिठा फरमाए थो इन्नमा युवफ़्फ़ास्साबिरून अजरहुम बिग़ैर हिसाब। बिन सां अल्लाह बिन सां हिसाब थींदो, पर साबिरनि सां हिसाब ॻाल्हायो।
या आईंदे घुरायो त का ट्रक ते मोकिलियो त ॿ टे वठियो था ॻाल्हाइण वारा। साबरनि सां हिसाब जवाब ॾियो ॾाढा वॾे आवाज़ सां ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। भला साबिर छा खे चइबो आहे? सब्र छा? सब्र छा खे चइबो आहे? गारनि ॾियण खे? ॾाढा ॻाल्हायो, ॻाल्हाईंदा हलो न बा। गिला करण वारे खे, मथे में धूड़ विझण वारे खे, कपिड़नि खे ज़रा ज़रा करण वारे खे सब्र छा खे चइबो आहे? अल्लाह ताला जे रज़ा ते राज़ी रहण, बर्दाश्त करण, न ज़बान मां दाह निकिरे, न आह निकिरे, न दाह निकिरे, बे इख्तियार जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पवनि त पिया वहनि, उहे सब्र जे ख़िलाफ़ न आहिनि। पर जेकॾहिं पंहिंजे जान ते थक थो हणे, पंहिंजा लटा थो फाड़े ऐं बे इख्तियार बिल्लाह मिन ज़ालिक वही गंद थो ॻाल्हाए त इहो सब्र न आहे, इहा बेसब्री आहे। दर्जो कंहिंखे थो मिले जेको सब्र वारो, कंहिंखे थो मिले जेको। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन। ऐ ईमान वारो, कंहिंखे सदा? मोमिन खे। ॾाढा ॻाल्हायो। कंहिंखे मोमिन चवंदा आहियो? निमाज़ वारे खे न, रोज़े वारे खे न, अल्लाह जे ज़िक्र वारे खे न, क़ुरान जे तिलावत वारे खे न, मालिक मिठे जे अॻियां सजदन करण वारे खे न, मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण वारे खे न। मोमिन नालो कंहिंजो रखियो अथव हाणे 15वीं सदी वारो? जेके 4 आने जो चूड़ो हुजे, 8 आने जो कंठो हुजे, डंडो कुल्हे ते हुजे, भंग वात में हुजे, सुल्फी लहे ई न, बसि ईअं परे खां वञे पियो त अलाह केरु पियो वञे, न सीरत मुस्तफ़ा वारी हुजे, न सूरत मुहम्मदी। इहो तव्हांजे नज़र में आहे मोमिन। इहो छा आहे तव्हांजे नज़र में? ॾाढा त ॻाल्हायो, न त मां तकरीर न कंदोमांव। ॻाल्हायो त कंदुसि तकरीर, न ॻाल्हायो त मां एतिरो वांदो कोन आहियां जो भित सां मथो हणां। पोइ तव्हां सां तकरीर छो कयां? मां करे हेॾा अंदर मोह करे काबेरे वेही रहां। ॻाल्हायो मुंहिंजा भाइरो, सुधरो, सम्झो ॻाल्हि खे ज़हन में विहारियो। मोमिन केरु आहे? जेको मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे नक्शे कदम ते हले, महबूब जी इताअत करे, सरवरे काइनात जे हुक्म जे अॻियां पंहिंजे कंध खे दिलि खे झुकाए, अल्लाह ताला ईमान वारे खे सॾे थो ऐं छा थो फरमाए? या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। ऐ ईमान वारो, सब्र सां मदद वठो। छा सां मदद वठो? ॾाढा ॻाल्हायो। छा सां? ॻाल्हि सां। जवाब ॾींदा हलो। गिला सां, कूड़ सां, तुहमतुनि सां, मुहम्मद मुस्तफ़ा जे यारनि जे मथां तबरा करण सां, लानत करण सां। छा सां मदद वठो? सब्र सां। ॻाल्हाए छा सां? सब्र जी वज़ाहत भिटाई बादशाह कई। चओ सुभान अल्लाह। फरमाए थो हू चवनी तूं मचा। सब्र इहा शइ आहे। दाह बि कंदा आहियो। साबिर हुसैन, वो हुसैन साबिर आहे त तूं बेसब्र छो? सब्र कहिड़ी शइ आहे? छा था समय तो हू चवनी तूं मचा वातों वराए अग अगराई जो करे खता सो खाए पाद में पाए वियोकीने वारो की न की। सब्र जी मफ़हूम, सब्र जी मफ़हूम छा सा बयान कई? ॿी जाति बयान फरमाई, ॾाढो सुहिणो बयान फरमाए थो। जे भाई जोगी थिया, कहिड़ो जोगी? मुरलीअ वारो। ॾाढा त ॻाल्हायो। तव्हांजा हूंदा आहिनि अंधा संदरा। जे मोली पाण चई आहे त जोगी थी वियो बाबा, वॾी हेॾी मुरली हुजे, बात ते गेरू कपिड़ा ऐं फूक ॾी त मिट पई फाटई, जोगी पुट बंजी वेंदे। शाह साहब जा लिकल लफ़्ज़ आहिनि, राज़ ऐं रमज़ूं आहिनि, सुहिणियूं सम्झाणियूं आहिनि। फरमाए थो जे भाई जोगी थिया त कर हाल फ़क़ीरी, जे विख विख मिलनी गारियूं त विच मदो चइजो जीअ। ॾाढा जो सुभान अल्लाह। मस मस वञी था ॻायो। जे विख विख मिलनी गारियूं त विच मदो चइजो जीअ।
कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुर पीअ त संतो सामीअ सी तोखे ओॾो न अचे। चओ सुभान अल्लाह। चई शाह साहब सब्र किथां कयां, धक था लॻनि, फट था थियनि, ज़ख़्म था थियनि, ईज़ा था थियनि, एतिरी तकलीफ़ थी अचे। वाह वाह मुंहिंजा सुहिणा भेटा बादशाह, पमे तो सब्र आई शुक्र खे हथ कयो मूं हाणे पिरी अचे पाण पाणे ॿधंदुमि पटियूं। जे दर्दा त दवा उतां ई ईंदी, जे दर्द आ त दवा उतां ही ईंदी, जे सूर आ त शिफ़ा उतां ही ईंदी, जे तकलीफ़ आ त महिरबानी उतां ही थींदी। तूं पंहिंजे मालिक जे हवाले थी वञ। अल्लाह ताला फरमाए थो ऐ ईमान वारो अव्हां खे तकलीफ़ूं ईंदियूं, अव्हां ते आज़माइशूं ईंदियूं, अव्हां ते महिनतूं मुजाहिदा करणा पवंदा। पोइ छा कजो, इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह, सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो। मालिक मिठा निमाज़ तुंहिंजी इबादत आ, सजदो आ, रुकू आ, भला सब्र वारे खे छा मिलंदो? फरमाए थो इन्नल्लाह मस्साबिरीन, सब्र वारे सां या रसूल, सब्र वारे सां मां रब गॾु आहियां, मां उन जो साथी आहियां, मां उन सां कठी आहियां, मां उन जो हामी आहियां, मां उन जो मददगार आहियां। कंहिं बि हालत में तव्हां सब्र मां हथ न कढो। जेको सब्र वारो आहे सो रब ऐं रब जे हबीब खे प्यारो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, असां तव्हां सभु जेके सुहिणे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जा उम्मती आहियूं, असांजो अक़ीदो आहे, ईमान आहे त मुंहिंजे महबूब जो बच्चो साबिर आहे। हज़रत हुसैन सुहिणो, ॾाढा चओ हज़रत हुसैन सुहिणो साबिर आहे, ऐं जेको उनखे साबिर न करे उहो कूड़ो आहे, उहो ग़लत आहे, उहो गुमराह आहे। हुसैन साबिर आहे, अलीजुल मुर्तज़ा साबिर आहे, ख़ातून जन्नत साबिर आहे, हज़रत हसन साबिर आहे। अरे सभिनी जो आका बाबो ऐं नानो मुंहिंजो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा बि साबिर आहे। ॿुधो गौर सां, एॾे नवां निहारियो था अल्लाह ताला जा बानड़ो, नबी पाक जे बचड़नि जो शान सो बि अजीब आहे। इम्तिहान बि ॾाढा, इम्तिहान बि शान बि अजीब आहे। क़ुरान पाक जूं कई आयतूं बि आहिनि, मुस्तफ़ा सुहिणे जूं कई हदीसूं बि आहिनि, उलमाए किराम जा अक़वाल बि आहिनि। शान जे शान अहल बैत मुतअल्लिक़ अल्लाह ताला जो क़ुरान मुतालिया कर त उन मां शान थो मिले। हदीस मुस्तफ़ा जी पढ़ त शान थो मिले। जे बुज़ुर्गनि जी हालात ॾिस त उन्हनि जी ज़ुबान मां मुस्तफ़ा जे बचन जो शान थो मिले। ऐं सुन्नी बि उहो आहे जेको शान ॻाए। ॻाल्हि शान ॾाढा चओ शान ॻाए, शान ॿुधाए, मोकिया मल्हाए। क़ुरान पाक में अल्लाह ताला छा बयान फरमायो? रब्बे करीम जे पाक कलाम जी आयत करीम, इन्नमा युरीदुल्लाह, थकिजी त न पवंदो पकड़ियो इंशाअल्लाह ताला। हाणे के मुंहिंजा दिलि भर अखियुनि ठपण में लॻी विया आहिनि। सो उन जे करे जो ॾिसनि था त मौली साहिब जी पंहिंजी तबियत बि सही कान्हे। हाणे जेसीं ताईं ही थोरो घणो ॻाल्हाए तेसीं असीं को बुलड़ो वठी वठूं निंड मां। तवजो ॾे मुंहिंजा भाउ, क़िस्म सां मौक़ियो थो थिए। अॻे रबीउल अव्वल में छा थियो हो? मौक़ियो अॻे रबीउल अव्वल में जेको गुज़रियो, इन खां जेको अॻियूं 2 साल थी विया आहिनि ऐं 2 सालनि खां पोइ मस पंहिंजी मुलाक़ात थी आहे। ॿई 4 ॻाल्हियूं कयूं पंहिंजे बाबे ॾाॾे जूं, न उन्हनि जूं ॻाल्हियूं कयूं जंहिंजे सदके जहान हले। नबी करीम जी ज़ात बरकत उम्मतियो, अल्लाह ताला इरशाद थो फरमाए, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ऐ अहल बैतो, अल्लाह जो इरादो आहे त अव्हां मां पलीत खे कढी छॾे, अव्हां खे पाक बनाए। पाक बनाइण जन खे रब पियो पाक बनाए। अदा वॾी ॻाल्हि आहे न। कपिड़ो मुंहिंजो ही रुमाल आहे, या ही पटको आहे, या ही चादर टेबल वारी आहे, या ही कुर्सी वारी चादर आहे। जेकॾहिं पाक कभी कंहिं धोबीअ खे ॾिबी, या पंहिंजे घर में धोइबी, या पाण धोइबी, पर जंहिंखे न रब थो पा करे, तंहिंजो बि शान आहे या न?
केर थो पा करे अल्लाह राजा जो केर अल्लाह ताला हम तो इन्नमा युरीदुल्लाह अल्लाह तो इरादो फरमाए ऐ खुदा जो इरादो किया ये आयत ॾिसो इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शय्यन अन यक़ूल लहू कुन फयकून रब जेकर कंहिंजो इरादो कंदो आहे उहा थिए त थी पवंदी आहे चवंदो आहे कुन थी त थी पवंदी आहे उन में वॾी देख न हूंदी आहे अल्लाह ताला अहल बैत जी पाक ई बयान फरमाई वरी मुंहिंजे मुस्तफ़ा सोने छा बयान फरमायो नबी सोने छा फरमायो त मुंहिंजा अहल बैत आहिनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ीअ वांगुरु तवज्जो ॾिजो अबा अॻे छा थियो हिकु साल में हिकिड़े शहर में हिकिड़ा हथरादू मोमिन ॿेड़ी ठाहियो कुल्हे ते खयो था घुमनि अदा हीअ छाला चई बाबा हीअ अहल बैत जी ॿेड़ी आहे सदके वञा ॿेड़ीअ में चढ़बो आहे ॿेड़ीअ खे कुल्हे ते खणबो आहे ॻाल्हायो त सही बात पटे छा जो वो सुबह जो छा चंदो खुदा दा बाणो कुछ जरा सोच पैदा कयो समझ पैदा कयो बेड़ी कुल्हे ते खण दिया जा बेड़ी छाला हुंदी आ ॻाल्हा ॻाल्हायो दरिया में पानी आ वॾी लाइंदो आ त आसमानों पार पहुची वञे मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजे अहल बैत मिसाल हज़रत नूह जे बेड़ी वांगुरु आहे जेको उन्हनि जी मुहबत रखंदो त गोया के बेड़ीअ में चढ़ी वियो छुटी वेंदो जेको मुहबत न रखो गोया के पोइते थियो ॿुॾी वेंदो हबीब करीम जी ज़ात आहे बरकात पंहिंजे अहल बैत जी मुहबत बयान फरमाई आहे उन्हनि सां प्यार रखणु बयान फरमायो आहे एतिरा प्यारा आहिनि जो नबी सी हसनैन करीमैन खे पंहिंजे पाक हथनि में झले हथ मथे खणी फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा ऐ रब्बे करीम मुंहिंजी हिननि सां मुहबत आहे तूं बि हिननि सां मुहबत रख हिननि सां त मुहबत रख पर हिननि जे मुहबत वारे सां बि मुहबत रखजांइ तवज्जो जो अदा नारो हनायो ॻाल्हि पूरी थी अध में तो नारो हनायो ॻाल्हि कटिजो थी वञे तॾहिं नारो हनायो बेशक हनायो पर ॻाल्हि किथे पूरी थिए थी अचे ॻाल्हि भेट खाए त पोइ हनायो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो एॾा प्यारा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे आहिनि हर अहल बैत प्यारो जो हर अहल बैत ॾाढा जो हर अहल बैत मगर यादि रखो जे अहल बैत बेनिमाज़ी आहे त तूं बेनिमाज़ी न थिजां अहल बैत शराबी आहे त तूं शराबी न थिजां अहल बैत सॾाइण वारो ज़िना थो करे त तूं ज़िना न कजां अहल बैत सॾाइण वारो ग़लति कम थो करे त तूं ग़लति कम न कजां मता चई त साईं साईं थो चवे इहो साईं तोखे क़यामत ते ॾियारे वेझो न ईंदो हिते इन साईं जे बि साईं मुहम्मद करीम जे दरबार में हलणो पवंदो उन झलियो आहे त ज़िना न कर उन झलियो आहे त शराब न पी उन झलियो आहे त गिला न कर उन झलियो आहे त कूड़ न हर उन झलियो आहे त मुंहिंजी असहाबनि जी गिला न कर उहो चाहे थो मुंहिंजो आका त जंहिं मुंहिंजी असहाबनि सां प्यार रखियो उन मूंसां प्यार रखियो आहे ऐं जंहिं मूंसां प्यार रखिया सो जन्नत में हज़री हींअर आम ख़ल्क़ रुॻी इन्हे नशे में आहे अदा छा कयूं मुर्शिद आहिनि सैयद आहिनि अहल बैत आहिनि उहे था पाण भॻ पियनि अञा साईं नियत ई कोन था कनि त तूं अॻे ॾंड ॻाल्हाए पियो हर 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 छितो थी थो पवी इहो किथां थो थिए कीअं आयो आहे कहिड़ी रिवायत में आयो आहे किथे ॾिठो अथई कुरान पाक शान बयान फरमायो कुरान पाक अदब जो मुंहिंजा बच्चा हौज़े कोसर ते मूं मोहम्मद हबीब वटि ईंदा तॾहिं बि अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा ईंदा छा पढ़ंदा ईंदा ॾाढा ॻाल्हि छा पढ़ंदा ईंदा ॾाढा तो छा पढ़ंदा ईंदा ऐं उहो क़ुरान पाक छा थो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन ऐ ईमान वारो सब्र सां मद वठो निमाज़ सां मद वठो अल्लाह ताला जी ज़ात बरकात सब्र में राज़ी आहे अल्लाह सब्र वारनि सां गॾु दुरूद मुंहिंजे हबीब ते वरे आवाज़ सुहिणे हबीब जे बचड़नि जी मोहब्बत वारो शान ॿुधो तव्हांखे शान ॿुधाइबो इंशाअल्लाह ताला दिलि ठही पए नबी साईं जी ज़ात बरकात जी प्यारी न्याणी हुज़ूर जूं न्याणियूं घणियूं
ॾाढा ॻाल्हायो जे चमचागिरी कंदव त मुंहुं सां करे सघो था, सकरंड जे बाशिंदनि सां करे सघो था, पर वाहिदुल क़हार सां करे न सघंदव। हक़ खे न लिकायो, केरु तव्हांखे कुहे कोन थो, सच खे न लिकायो। तुंहिंजा बच्चा आहिनि, कसम थी ख़ुदा जो ॿुधा, जे तुंहिंजे धीउ खे या पुट खे केरु चवे त ही पीउ जो पुट नाहे त इनखे छा सम्झंदे? ॻाल्हाए छा सम्झंदे? ॾाढा त ॻाल्हाए कार सम्झंदे न। तुंहिंजे बच्चे खे चवे त ही पीउ जो बच्चो त इहो छा आहे? अदब आहे? ॻाल्हायो प्यार आहे? ॻाल्हायो त सही। या छा आहे? गार आहे? इहा बेअदबी आहे, इहा गुस्ताखी आहे, इहा तौहीन आहे। तुंहिंजे पुट खे केरु तुंहिंजो पुट न चवे त चिड़ी पवंदे, मुंहिंजे बच्चे खे केरु मुंहिंजो बच्चो न चवे त चिड़ी पवंदे, कंहिंजे न्याणे खे केरु पीउ जी न्याणी न चवे त चिड़ी पवंदे। अरे जेको सुहिणे मोहम्मद जे शहज़ादनि खे मुस्तफ़ा जूं न्याणियूं न चवे त मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि सां कॾहिं बि राज़ी न थींदो। घणियूं न्याणियूं नबी साईं जूं? ॾाढा ॻाल्हाए सुन्नी, हथ मथे खणी ॻाल्हाए। घणियूं ठूठो न थी रब, ठूठो हथ मथे खण। घणियूं न्याणियूं मुस्तफ़ा जूं? ॾाढा चओ घणियूं। चार क़यामत ताईं को साबित करे न सघंदो त ॿियूं टे न्याणियूं किन। को रस्तो ई कोन्हे, का राह ई कान्हे, का वाट ई कान्हे, को दलील ई कोन्हे, को मञणो पवंदो त नबी जूं न्याणियूं घणियूं। क़ुरान समय तो या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन व बनातिक। हबीब पंहिंजे न्याणियुनि खे चओ, हिकु हुजे हा त न्याणी चवे हा, न्याणियूं बीठो आहे। घणियूं न्याणियूं? सीरत जा किताब लिखनि था 4 न्याणियूं, अहले सुन्नत जा किताब लिखनि था 4 न्याणियूं, शीयन जा किताब लिखनि था 4 न्याणियूं। अरे मुस्लमान त मुस्लमान आहिनि, पर अंग्रेज़ तारीख़ लिखनि था, हिस्ट्री न्यूज़ लिखनि था 4 न्याणियूं। मुंहिंजे मुस्तफ़ा जूं न्याणियूं 4, अल्लाह जे हबीब जा वॾा यार 4, रब जा मुकर्रम मलाइका 4, आसमानी वॾा किताब 4, दुनिया जा तरफ़ ओभर ओलह दखण उत्तर 4, सिलसिला वली न मशहूर 4, ज़ाहिरी मज़हब फ़िक़्ह हनफ़ी मालिकी शाफ़ी हंबली 4, तुंहिंजे कमीस जूं कुंडूं 4, घर जा पासा 4। आओ सुन्नी होशियार थी, जेॾे निहार 4 ई 4, जेके मञीन 4 तंजा बेड़ा ई पार। घणियूं न्याणियूं? ॾाढा चओ घणियूं, ॾाढा चओ घणियूं। कननि मां कपा कढी छॾ, चङी तरह ज़हन में विहार। सुभाणे चवंदी भला 4 न्याणियूं वरी उम्मतुनि खे ॾिनई। अरे ॾेढा पुट, अली साईं उम्मती कोन्हे? ॻाल्हायो, ख़बर कान थी पयव न? हज़रत अली कलमो पढ़ियो आहे या न? नबी साईं जे पुठियां नमाज़ पढ़ी या न? मुस्तफ़ा खां क़ुरान सिखियो या न? मुहम्मद आका जे मथां कलमे पढ़ण वारो उम्मती आहे। अरे अली अली उम्मती आहे, अली त उम्मती आहे, पर जेके अॻियां नबी आहे से बि मुंहिंजा मुहम्मद जा उम्मती अथई। उन्हनि खे बि मुस्तफ़ा खां फैज़ मिलियो आहे, मुस्तफ़ा खां महिरबानी मिली आहे। फैज़ जो मर्कज़ आहे त नबीअ जी ज़ात आहे, इनायत जो मर्कज़ आहे त नबीअ जी ज़ात आहे, सिराज मुनीर आहे त नबीअ जी ज़ात आहे। जंहिंखे जेका वंड मिले थी ॾींदो ख़ुदा आहे, वंडींदो मुहम्मद मुस्तफ़ा। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार या अली मुर्तज़ा। दोस्तो, न्याणियूं घणियूं? नंढी न्याणी आहे ख़ातून जन्नत। पंहिंजी भेनरनि खां उमिरि में ॾाढा ॻाल्हायो, पर शान में उहा तरब जी मर्ज़ी आहे। शान जंहिंखे जेतिरो ॾे, केॾो बि उहिदो मिले, उहिदो जुदा शइ आहे, मर्तबो जुदा शइ आहे, मान जुदा शइ आहे, अबे जो औलाद हुजणु जुदा शइ आहे। ख़ातून जन्नत जो शान निरालो आहे। तुंहिंजो ईमान आहे, मुंहिंजो ईमान आहे, हर मुस्तफ़ा जे सचे उम्मती जो ईमान आहे। शान हुजणु मथे उहा जुदा शइ आहे, पर महबूब जूं बचिड़ियूं ॿियूं बि आहिनि, ख़ातून जन्नत जूं भेनरूं ॿियूं बि आहिनि, हुसन हुसैन जूं मासियूं आहिनि, हबीब करीम जूं प्यारियूं आहिनि। जीअं हसन हुसैन खे नबी साईं कुल्हे ते खणंदा हुआ निमाज़ में, ईअं हज़रत बीबी उमाम ज़ैनब साईं जे धीउ खे बि नबी साईं निमाज़ में कुल्हे ते खणंदा हुआ। पर तूं सुन्नीअ जे पारां पढ़े केरु, ॿुधे केरु,
समझे केर रुगी नाले जो सुन्नी है हाने तो सुन्नी के शर्मसार करे छॾियो अथई तवज्जो कोन अथई ज़ौक़ कोन अथई मुर्सी कान रही हिम्मत कान रही सुस्ती इंतिहा थी वई आहे तंहिंजे करे बदपज़ वधंदो पियो थो वञे हबीब जा उम्मतीयो नबी पाक जी नंढड़ी न्याणी आहे अम्मा खातून जन्नत उन साईं जो वर उन साईं जो वर हज़रत अली जो मुर्तज़ा शेर ख़ुदा उन मां जावा हसन ऐं आजा जो हसन ऐं जो सुभान अल्लाह वाह जो मुझे हबीब जे बचन जो शान वाह जो हबीब जे बचन की इज्जत वाह जो हबीब जे बचन जो मर्तबो वाह जो हबीब जे बचन जो मान दुरूद वरे आवाज़ पर तव्हां अर्ज़ कयो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा वरे आवाज़ वरी दुरूद पर मुस्तफा हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन बई नबी से जा ॾोहिट आहिनि बई मदीने पाक में जावा आहिनि किथे जावा रब साईं शल मदीने जा दीदार कराए आमीन चओ दिल जे गहराइण सां आमीन चओ मदीने पाक में जावा हजरत इमाम हसन हजरत इमाम हुसैन हिकिड़ो टे सन हिजरी में जावा ॿियो चौथे में जावा जॾहिं जावा तोखे बि पुट ॼमंदो आहे अञा दाई दाह कंदी अबा पुट ॼाओ अथई त वॾो लाउड स्पीकर लॻाए रिकार्ड शुरू कंदे सॼे शहर जी निंड फिटाईंदे अदा पुट ॼाओ अथसि अल्लाह जा बांधड़ो तवज्जो ॾिजो तुंहिंजा पुट मुंहिंजा पुट सभई गॾु कर हज़रत हसन हुसैन जे कदमनि जे मिटीअ जे बराबरि थींदासीं ॾाढा ॻाल्हि कॾहिं बि न ख़ुदा जो कसम जॾहिं उहे बच्चा ॼमनि था दुनिया ते आया नबी साईं जी ज़ात न को दुहल घुरायो न को रिकॉर्ड हलियो आहे न को लादो थियो आहे न को दुनिया जे तख़्ते ते कोई बि नाजाइज़ जशन थियो आहे हबीब जी ज़ात खे अर्ज़ु कयो वियो आहे क़िबला बचड़ा ॼावा आहिनि हिकु साल में हसन आहे ॿिए में हुसैन आहे नबी साईं पाण अचनि था त खार कच ॿारे उन जी रस बचड़नि जे ज़बान ते लॻायूं छा लॻायूं पंहिंजी लिब ॻाल्हि छा लॻायूं तूं असीं चवंदा आहियूं थुक वात जी वात मां पाणी निकिरंदो छा चवंदा आहियूं महबूब जे पाणीअ खे अधु भला छा चवंदा आहियूं लिब हबीब जे ज़बान ते जेका लिब लॻी उहा नाबीन खे लॻे त सॼो थी वञे चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह अली मुर्तज़ा जे अख में लॻे त दर्द लही वञे हसनैन करीमे जे ज़बान ते अचे त वॾियूं महिरबानियूं थी वञनि ऐं जेको न सीट जी चवंदो आहे हम जैसा था खाता था पीता था चलता था ए था जा पुट तूं बि कंहिं अंधे जे अख ते लिबहण त अॻियूं नूर बि चट ॻाल्हाए त सही अॻियूं हाल बि हूअं अञा टको पैसो पे ॾाढो ॾिसंदो हूंदो ऐं हिन दिल भर जी लिब जो लॻेसि त अॻियां पेर बि चट हम जैसा था तोखे ॿ ॾींहं मानी न मिले त दोॾा निकिरी पवनी कुर्बान मुझे मुस्तफा जी ज़ाते बाबरकात ब महीना रात ॾींहं रोज़ो पियो हले सहाबी पुछनि था या रसूल अल्लाह अमां वांगुरु असीं बि रोज़ा रखूं पाण फरमाईंदा था छो था रखो क़िबला रख कराई ना कतो वासिल असां तव्हांखे ॾिठो आहे अमां लागी तो रोज़े में आयो फरमाईं था न तव्हां न रखो छो अबी त इंद रब्बी मां राति पंहिंजे रब वटि रहंदो आहियां किथे ॾाढा त ॻाल्हाए किथे थो रहां राति असहाबी चवनि हा त असीं निमाज़ असांखे थो पढ़ाई मोमिननि जूं माइरूं चवनि हा कि भला राति जो वारे के साण थो रही हर का अम्मा साण दावा करे हा त अॼु राति मूं वटि न हो उहो चए हा त मूं वटि न हो उहो चए हा त मूं वटि न हो हर मोमिन जी मां चए थी पई बीबी साण त मूं वटि वारे ते नबी सो अचे थो जो नबी सी हर कंहिं वटि वारे ते अचनि पिया हिते बि आहिनि हुते बि आहिनि अकुल कमु कोन कंदी मुला मथो न मार मुस्तफ़ा जे अॻियां तस्लीम करिणो पवंदो हिते बि आहे त हुते बि जो हिते बि आहे त ॾाढा चओ हिते बि आहे त तुंहिंजी जाइ नाहे मुंहिंजी जाइ नाहे पाण ते न सोच हू बेमिसल महबूब आहे ॾाढा चओ बेमिसल
सुहणे अलीअ खां पुछूं त असांखे नबी संजो हुलियो ॿुधा त मैं तो लम अर क़ब्लहू वला बादहू मिसलहू मूंखे अहिड़ो न अॻे ॾिसण में आयो आहे न पोइ ॾिसण में आयो आहे। सलाह करो सल्ले अला हबीबिना मोहम्मद या रब सल्ले अला शफीना सल्ले अला हबीबना। नबी करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक बचराहन दुनिया ते तशरीफ फरमा थियान हबीबन जी ज़ात बरकाती न्याणी अम्मा खातून जन्नत के नबी से मुबारकूं था ॾियनि लिब था लॻाइनि नाला हसन हुसैन पाण था रखनि एतिरा प्यारा आहिनि जो साईं निमाज़ ते ईंदे ईंदे हज़रत अली पाक जे घर में ईंदा हुआ हसनैन खे प्यार कंदा हुआ मुहबत सां पंहिंजे झोली में विहारींदा हुआ ऐं अल्लाह ताला खां दुआऊं घुरंदा हुआ। अल्लामा इब्ने अब्दुल बर लिखियो आहे त हिकु दफ़े नबी सोना खातून जन्नत जे घर में आया घर पे निरालो त अचण वारो दिल बर बे ॿई शयूं निरालियूं न साईं। घर बे कंहिंजो घर आहे अलीअ जो ॾाढा घर कंहिंजो घर आहे अलीअ जो अल्लाह जे वलीअ जो चओ सुभान अल्लाह। शेर ख़ुदा कंहिंजो शेर हिकिड़ा शेर हूंदा आहिनि हथरादू तीअं फलाणो बलोचिस्तान जो शेर ही सिंध जो शेर ही पंजाब जो शेर ही सरहद जो शेर जो खड़को हिते के त जुती रोड ते पाण फाटक बि टपियो वञे ही शेर रुगी पूसियूं ॾेई जहान जो ॿेड़ो ॿोड़ींदा आहियो पर शेर ख़ुदा कंहिंजो शेर ॾाढा ॻाल्हि कंहिंजो शेर अल्लाह जो शेर सुभान अल्लाह। हिकु आशिक़ बयान फरमायो फमै तो अजब शाह नेम अल्लाह है अली दा वाह जो शान हजरत अली सुने अजब शाह नेम अल्लाह है अली दा ये सब हुस्ने तजल्ला है अली दा सुभान अल्लाह। चाहो मैं शाम इसलिए हैदर तू मंगा अली अल्लाह दा अल्लाह है अली दा। शेर खुदा हजरत खातून जन्नत जो घर अचन वारो बि दिल बर नबी सोना घर में आया हसनैन करीमिन वेठा आहिनि अरसा कर नाना करीम असांजी का दिल जी तमन्ना है एक दिल जी हसरत है कबूल फरमायो। साईं फरमाईंदा कहिड़ी नाना साईं असीं ॿई भार पाण में बहस था कयूं हू चए थो मां वधीक ताक़तवर आहियां हू चए थो मां वधीक ताक़तवर आहियां हसन चए त मुंहिंजी कुवत घणी आहे हुसैन चए त मुंहिंजी घणी आहे ऐं नाना साईं असां पाण में हथ विझी ज़ोर आज़मायूं कुश्ती था खेॾूं तव्हां फ़ैसिलो ॾियो त केरु वधीक सघो आहे। तव्हां फ़ैसिलो ॾियो त केरु वधीक कवी आहे। हबीब करीम जी ज़ात बरका फरमायो बच्चा मां हिकिड़े खे कड़ो करे ॿिए खे मिठो कीअं बनायां हिकिड़े जे लाइ ऐलान कीअं कयां बाक़ी तव्हांजी ज़ोर आज़माई मां ॾिसां थो हथ विझो सुभान अल्लाह। चओ कुश्ती इहा जो मदीने वारो पियो ॾिसे न हा हथ जो पवन पिया उसदुल ग़ाब फी मारिफत सहाब पंजन जुल्दन में किताब अरबी में पढ़ी ॾिसो कन अल्लाह नसीब करे उनमें लिखे थो त नबी सुहिणे जी ज़ात इमाम हसन खे फरमाईंदा खुद अल हसन हसन वठ हसन हीअं हथ विझ हसन हीअं काबू कर हसन हीअं ज़ोर ॾे हसन हीअं कर त सय्यदा खातून जन्नत चओ सुभान अल्लाह। वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी जैसी बाबा बड़ो बि हसन
दसी भी हसन खे पियो, सेखारी भी हसन खे पियो, हथ भी हसन खे पियो विझराई, तालियूं भी हसन खे पियो ॾी, टाइनक भी हसन खे पियो ॾी। अर्ज़ थी करे बाबा साईं वॾो ई हो आहे, पाण समय था मुंहिंजी प्यारी अम्मा घबराए न, वॾो हसन मां हसन खे पियो ॾसां त हुसैन खे जिब्राइल ॾसे रहियो आहे। हिकिड़े खे नबीअ जो सरदार थो हथ विझराए, त ॿिए खे मलाइकनि जो सरदार थो हथ विझराए। चओ सुभान अल्लाह। कमाल आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो, कमाल आहे मुंहिंजे महबूब जे प्यारनि जो, कमाल आहे मुंहिंजे दिलबर नबी जे दादुरनि जो। एतिरा प्यार आहिनि जंहिंजे प्यार खे पढ़ंदे पढ़ंदे अकुल हैरान थी वेंदो आहे, दिमाग़ कमु न कंदो आहे। मुंहिंजा मिठा हिकु रिवायत में आयो, ईद रमज़ान शरीफ़ वारी आई, हिकिड़ी ईद गुज़री हज वारी, जाॻो था कुर्बानीअ वारी। ॿी इन खां अॻु में ईद हुई रमज़ान शरीफ़ वारी, रोज़न वारी ईद। रोज़न वारी ईद आई आहे, रात जो टाइम आहे, चंड बीही वियो आहे, बिलाल सोने पढ़ा ॾेई छॾिया आहिनि त रमज़ान जी ईद सुबुह पढ़बी, ईद थी वई आहे। नबी करीम जी ज़ात आहे बरकात आशिको, अम्मा ख़ातून जन्नत सां जेको ग़रीबाऊं सादो सूदो खाधो घर में हो पाण खाधो आहे, बचड़नि खे खारायो आहे, निमाज़ फ़र्ज़ पढ़ी बस कई अथई। हाणे नफ़िलनि जे तयारियुनि में, छाजे तयारी में? नफ़िलनि जे तयारी में। असां वटि फ़र्ज़ बि घर में कोन थो हले। खुदा करे जो असांजे घर में दीन पैदा थिए, आमीन चओ। निमाज़ रोज़ो पैदा थिए, आमीन चओ। अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थिए, आमीन चओ। खुदा जो ख़ौफ़ अचे, आमीन चओ। सोने हबीब जी ज़ात बरकाती न्याणी हज़रत अम्मा ख़ातून जन्नत पंहिंजे पाक चादर खे विछाए थी पई त इन ते बीही मां अल्लाह जी इबादत कयां। अम्मा सां कपिड़ो विछायो, कपिड़ो विछाए पस्ती करे त हसन हुसैन सुहिणा जो पवनि उन चादर ते लेटी था पवनि, चादर ते सुम्ही था रहनि। पुछे थी बाबा नफ़िल पढ़ंदव? अबा उमिरि सफ़ा नंढड़ी हुई, अॻिते मां उमिरि जी ॻाल्हि ते ईंदुसि। नफ़िल पढ़ंदव बाबा, इबादत कंदव? त मां तव्हांखे ॿियो को कपिड़ो विछाए ॾियां? न मां, उहा ॻाल्हि थींदी, पर हींअर मुतालबो ॿियो आहे। कहिड़ी घुर आहे, छा खपे? अम्मा सुबुह ईद जी निमाज़ थींदी, मदीने तैयबा जा छोकिरा कपिड़ा पाए ईंदा, नवां नवां वॻा ढके ईंदा। असांजे कपिड़नि जो इंतज़ाम कोन थियो आहे, असांखे वॻो कोन मिलियो आहे, इन जे करे लेटिया हूं। असांखे अल्लाह जी ज़ात बरकाती प्यारी बानी असांखे नवां ईद जा कपिड़ा सुबुह वठी ॾे। रात जो टाइम आहे, फ़र्ज़ थी चुको आहे। क़िबला शाह साहब फ़र्ज़ बि थी वियो आहे। हाणे रात जो 10-11 जो टाइम खणी अचूं, पंहिंजो अंदाज़ो लॻायूं त उन वक़्तु कपिड़ो किथां ईंदो? बाबा कपिड़ो हींअर किथां ईंदो? त हसनैन करीमैन बि हसनैन करीमैन हा। असां तव्हां वांगुरु कोन हा जो अछियूं ॾाढियूं थी वेंदियूं, का ख़बर कान्हे का। चवनि था अम्मा ख़ुदा जे अॻियां कहिड़ी मुश्किल ॻाल्हि? अबा मुश्किल आहे छा? ॻाल्हायो। अल्लाह फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हर शइ जे मथां क़ादिर आहे। तूं दुआ घुर। अम्मा ख़ातून जन्नत मथे हथ पा खणी थी, मौलाए करीम मुंहिंजा बचड़ा अंगल करे वेठा आहिनि। ऐं रब्बे करीम जे बीबी मरियम खे अण मुदायता मेवा मोकिले सघीं थो त मुंहिंजे बचड़नि जा कपिड़ा बि मोकिले सघीं थो। उहा ईसा जी अम्मा ही, मां हसनैन जी अम्मा आहियां। ॿ ख़ुद अञा वधीक आहिनि। हिकु मुहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी आहियां, ॿियो अली मुर्तज़ा जी कुंवार आहियां। अब अण मुदायता मेवा भी मोकिलिया न अल्लाह। जवाब ॾियो, कुरान करीम शाहिद आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुव मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैरि हिसाब। बीबी मरियम साईं वटि अण मुदायता मेवा ईंदा हुआ। जॾहिं बि ज़करिया नबी सगोरो अचे, वजद इंदहा रिज़्क़ा, ॾिसे त मेवा पिया आहिनि। पुछे तो अन्ना लक हाज़ा, किथां आया आहिनि? कहिड़े मार्केट मां? सुभान अल्लाह चओ। त अम्मा साईं बीबी मरियम सगोरी जवाब करो थी ॾे
हुव मिन इंदिल्लाह, अल्लाह वटा किथों आया? इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब, जंहिंखे घुरे बग़ैर हिसाब जे रब्बे करीम ॾेई छॾे। नबी करीम अलैहिस्सलाम जी प्यारी बचड़ी दुआऊं थी घुरे, दुआ घुरी वेही रही, दिल जो यकीन हो त कम थींदो। जो सुभान अल्लाह। पुछनि था अम्मा दुआ घुरी? अबा हा। वो कपिड़ो अबा ईंदो? हेॾे निहारियो अबा, छा आहे ख़ैर त आहे दा? ॿिली आहे न, वाह दिल भर तुंहिंजी दिलि। मूं चोको अई दहा ते निकितो आहे, हीअ कार थी पए, हीअ कार थी पए। सुभान अल्लाह। करबला में हुजो आहे त ॾाढो वॾो आहे। अल्लाह जा बंदो हेॾे निहारियो, अम्मा सां दुआ घुरी आहे, ऐं मौलाए करीम, ऐं रब्बे करीम, ऐं परवरदिगार महिरबानी करे मुंहिंजे बचड़नि जे लाइ लटा अता फरमा। ॾेई सघे थो न? जवाब ॾियो, ॾेई सघे थो न? चओ बेशक ॾेई सघे थो। अम्मा दुआ घुरी फरमाए थो हा। पोइ अम्मा छा थियो? बाबा कपिड़ा ईंदा, का ॻणती न कयो, ॼाण आया या सुबुह ईंदा। त नंढड़ा चवनि था मां पोइ दर्जीअ माप त कान वरिती आहे। दर्जी खपे न साईं, ॻाल्हायो कमीस जी ड्रे वे कर पूरी माप हुजे। अम्मा दर्जी कोन आयो। फरमाए थी मुंहिंजा प्यारा बच्चा ॻणती न कयो, दर्जी पाणे ईंदो, कपिड़ा पाणे थींदा। तव्हां माठ करे पंहिंजे मालिक जे ज़िक्र में लॻी वञो या आरामी थी वञो। मुंहिंजो वक़्तु न सीरायो, मां पंहिंजे मिठे मालिक जी इबादत वेही कयां। जागो था? ॾाढा ॻाल्हायो। अबा दुनिया ते जेके बि सैयद आहिनि ख़ातून जन्नत जो औलाद आहिनि न, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। पोइ हाणे निमाज़ पढ़े थी मुंहिंजे पारां बाबू हुसैन पढ़ी वियो आहे, निमाज़ पढ़जे मुंहिंजे पारां अली साईं पढ़ी वियो आहे। निमाज़ पढ़जे निमाज़ ते कान्हे। मां चवां थो जे न हो त पोइ ख़ातून जन्नत छो थिए पढ़ी? हसन हुसैन पाक छो थिए इबादत कई? नबी सोने खां वधीक त केरु कोन्हे न। जवाब ॾियो, जवाब ॾियो। उन छो थिए इबादत कई? साबित थियो त इबादत अल्लाह जी फर्ज़ आहे। निमाज़, रोज़ो, ज़कात, हज, क्या चवंदो हज फर्ज़ आहे। पर जेको झले थो ऐं चए थो न न निमाज़ ते कोन्हे, इहो चिड़ो त 1000 भेरा चिड़ी पओ, विढ़ो त मूंखे तव्हांजूं लठियूं गारियूं क़बूल आहिनि। पर मुहम्मदी मिंबर ते वेही हक़ चइबो। तव्हांखे कड़ो लॻे त पियो लॻे, अरे निमाज़ खां झलण वारा, अल्लाह जे बात खां रोकण वारा, तोखे त शैतान बि न पुॼंदो, तूं त शैतान खे मारे। शैतान छा कयो? आदम साईं जे अॻियां सजदो न कयईं। कंहिंजे अॻियां? अल्लाह जे अॻियां इबादत खां झली, अल्लाह जे फर्ज़नि खां झली, महबूब जे सुन्नतनि खां झली, नबी पाक जे दीन खां झली। ॾाढीअ ते नज़र थी पवेसि न त ॼण जमाल घोटियो जुलाब वरितई, बूथ फिरी थो वञेसि, गुंज मुंहं में पइजी वेंदा। हल मुला जी ॾाढ़ी त ॾाढ़ी। मां चवां थो खिलो न सम्झो। अबा हीअ ॾाढ़ी मुले जे मुंहं ते आहे, वार मुले जे मुंहं जा आहिनि, पर सुन्नत मुंहिंजे सुहिणे मोहम्मद करीम जी आहे, सुन्नत मुंहिंजे दिलबर हबीबे करीम जी आहे। अली और मुर्तज़ा जे मुंहं ते ॾाढ़ी ही, मुंहिंजे दिलबर हुसैन जे मुंहं ते ॾाढ़ी। जो भेटाई घोट बयान फरमायो त ॾाढ़ी रत रत्यास, रत में छा भरी हुई? ॻाल्हाए त सही। ऐं ही तूं जो मैदान कयो तो घुमी, इहा कंहिंजी सुन्नत आहे? खुदा जा ॿारनि तवज्जो ॾियो, हेॾे गौर करे ॿुधो। अल्लाह तौफ़ीक़ ॾी त रख, सुन्नत मुस्तफ़ा तुंहिंजे मुंहं ते हुजे। भला जे कुसूर आहे नथो रखी, नफ़्स तोखे नथो छॾे, शैतान तोखे रोके थो, ज़माने जूं तोखे गर्दश वॻा बीठो आहिनि, हिक जेॾा खिलूं कंदा, यार टोकींदा, माइट टोकींदा, वॾे में वॾो लाचार अञा कंहिं ॿिए धुर जो नालो न वठिबो। सम्झी वञो सिंधीअ में, अञा वॾो लाचार हुनजो। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, हज बि करे आयो, माण्हू बि चङू, चयोमांसि सदा हाणे साईं जे दरबार जो दीदार बि करे आयो आहीं ऐं माण्हू बि भलो आहीं, यार साईं जी सुन्नत मुंहं ते रख। खिली चई साईं बादशाह तूं ऐं मोली साहिब ज़ोरावर माण्हू, मुंहिंजो ख़ैर त अथई न।
चई रखा साईं पर विंदुसि अंदर त बचंदी कान। हा ॻाल्हायो बाबा, ॾाढा त ॻाल्हायो, भला उन सच ॻाल्हि तई ॿुधायो तव्हांजी बचंदी। मेरी मुड़ुस आयो सची ॻाल्हि कजो, बचंदी। हाणे छा कंदा, जे कंदा न त बि ॾचो, जे कंदा हा त रखणी थी पए, हुनजे करे कंदो हेठि हिते अदब में। मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला सां तव्हांखे समझौता करे नबी पाक जे बचड़नि हसनैन करीमैन खे अम्मा ख़ातून जन्नत फरमायो, मुंहिंजा दिलबर पुट जे इबादत कयो तव्हांखे चादर विछाए ॾियां, आराम कयो त लेटी पओ, मूंखे रुकावट न विझो, छॾियो त मां पंहिंजे मालिक जी वेही इबादत कयां। चओ सुभान अल्लाह। केरु थी इबादत करे? सैयदह ज़ाहिरा तय्यबह ताहिरा, यानी खातून जन्नत पेला हो सलाम मुस्तफा जाने, शम्ए बज़ में हिदायत पेला हो सलाम मुस्तफा जाने। सईदा तय्यबा अल्लाह जी ज़ात बरकत हबीब जी न्याणी आ, अकुलमंद ऐं सियाणी आ। ओ तुंहिंजूं मुंहिंजूं कुंवारियूं घर वारियूं न्याणियूं माइरूं भेनरूं छा, हीअ त क़यामत ते ॾिहारे जन्नत जे राणियुनि जी बि राणी आ, जन्नत जे राणियुनि जी बि, ॾाढा जो राणियुनि जी बि क़यामत ते ॾिहारे असां जूं माइरूं भेनरूं ॾिसंदियूं त ख़ातून जन्नत जो मकाम छा आहे, शान छा आहे, मर्तबो छा आहे, मान छा आहे, इज़त छा आहे, एहतराम छा आहे, अल्लाह जे क़ुरान सां प्यार छा आहे। रब्बे करीम जे हबीब जी न्याणी अल्लाह जे बात में लॻी आहे, फजर जी बांग आई आहे, निमाज़ अदा करे थी पई, सिज निकरण वारो थियो आहे, हसनैन करीमैन फिरियो फिरियो बीठा आहिनि, अम्मा अञा वॻा कोन आया। अच्छा यादगिरी, ॻाल्हि कहिड़ी पे हली वॻनि जी, ॻाल्हि कहिड़ी पे हली वॻनि जी, अम्मा अञा कोन आया। फरमाए थी बाबा ईंदा, मायूस न थियो, अञा निमाज़ में देर आहे, अम्मा देर कहिड़ी रही आहे, या नबी पाक निमाज़ पढ़ाईंदा, कई छोकिरा मदीने पाक जा कपिड़ा पाए ईंदा, भला भला वॻा वेस ढके ईंदा, अञा पाण में मां पुटनि जी ॻाल्हि पई हले, ॿोल पई हले, पचार पई हले, त दरवाज़े ते ठक ठक थी आहे। सुभान अल्लाह। अम्मा दर्जी त कोन्हे, दर्जी त कोन्हे। समय थी बच्चा ॾिसो त केरु आहे, अंदरि त केरु ईंदो ई कोन्हे को। चओ सुभान अल्लाह। हाणे रब करे असां में पर्दो पैदा थियो,